अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिंगोर। जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। हुकूमत पार्लियामेंट से गडियल इजलास में नेब तरमीमी बिल अक्सरियत राय से मंजूर कराए वरतो। सदर आरिफ अलवी तरफा मोकलियल तरमीमू अक्सरियत राय से रद्द। ऐवान इलेक्शन एक्ट तरमीमी बिल भी मंजूर करे वरतो। बई बिल मंजूरी लाए सदर ममलकत ना मानिया विया हुआ, जेके उन्हें मंजूर करण बदिरां नज़रसानी लाइ वापस वज़ीर आज़म ना मानिया हुआ। वोटिंग मशीन ऐं ओवरसीज़ पाकिस्तानियन का वोट जो हक खसण खिलाफ पीटीआई के मुस्तैफी औरत मेंबरन जो पार्लियामेंट हाउस अॻियां एहतजाज दौरान पीटीआई अगवान आलिया हमजा पार्लियामेंट के दरवाजे ते चढ़ी वही। औरतूं पार्लियामेंट हाउस के आहते में दाख़िल थियूं तो पार्लियामेंट हाउस के मरकजी हाल जो दर बंद कयो। बेरोजगारी, महंगाई, करंट अकाउंट खसारे, ब्याज की शरह ऐं मुल्की कर्ज में वाधारो थियो, पर ज़राअत, इंडस्ट्री ऐं सर्विस सेक्टर जा हदफ हासिल थी विया। 11 महीननि में बरामद रिकॉर्ड 29 अरब डॉलर रही। हुकूमत माली साल 2021 ऐं 22 की इक़्तिसादी रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट मूजिब 2021 ऐं 22 दौरान 45,10,000 माण्हू बेरोजगार थिया। गुरबत की शरह 6.3 रही। कणक की पैदावार में घटिताई ऐं खीर की पैदावार में इजाफो थियो। गॾहनि जो अंग वधी 57 लख थी वियो। माण्हुनि खे हाणे ख़बर पवंदी त असल महंगाई छा हूंदी आहे। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त जॾहिं खां हीअ हुकूमत आई आहे ॿाहिरि ऐं कर्ज़ वठणु ॾुखियो थी वियो आहे। मूडीज़ पाकिस्तान जी रैंकिंग नाकारी करे छॾी आहे। डॉलर अॼु 202 रुपयनि ताईं पहुची वियो आहे। स्टॉक मार्केट बि हेठां ई तरफ़ वञी रही आहे। मनी गाला बणियल हो, समूरा पैसा उते पे विया। पर गोगी ऐं पेरनी साहिबा खां हिसाब थियणु घुर्जे त मुंडियूं वठियूं कम छो थींदा रहनि था। नून लीग नायब सदर मरियम नवाज़ जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं चवे थी इमरान ख़ान खे 4 महीना अॻु हुकूमत जे ख़ात्मे जी ख़बर पई। इन बावजूद हुन साज़िशी ड्रामो रचाए मुल्क के फितने में उछलाइण जी कोशिश कई। शेख रशीद जे बयान ते अखियूं खुलण घुर्जन। संदस पार्टी जा अगवान चई रहिया आहिनि त हू चरियो आहे पोइ खेसि मुल्क में बग़ावत करण जी इजाज़त छो ॾिनल आहे। इमरान ख़ान पेट्रोलियम शइ जा अघ ख़रीद क़ीमत खां बि घटि करे छॾिया हुआ, पर हाणे सख़्त फ़ैसिलनि जे नतीजे में मुल्क ॾेवालो थियण खां बचे इस्तेकाम जे रस्ते ते अची वियो। सूमर या अंगारे ताईं मटासटा वारा ज़ख़ीरा 12 अरब डॉलर खां बि वधी वेंदा। 2 ॾींहनि में चीन खां 2.4 अरब डॉलर मिली वेंदा। नाणे वारे वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी इस्लामाबाद में न्यूज़ कॉन्फ्रेंस ऐं रूस खां कणक ख़रीद करण जो फ़ैसिलो कयो आहे। रूस सां हुकूमत जे सतह ते ॻाल्हियूं थींदियूं। पाकिस्तान ऐं IMF विच में केतिरनि ई बजट हदफनि ते 1.5 लाख बरक़रार टैक्स टारगेट ते इतफ़ाक़ न थियण सबबि वर्चुअल ॻाल्हियूं जारी रहंदियूं। ज़रीन मूजिब IMF सां 7,255 अरब रुपयनि जे टैक्स टारगेट ते 1.5 लाख आहे। बजट खसारे जे हदफनि ते बि इतफ़ाक़ न आहे थी सघियो। IMF पारां चीनी पावर प्लांटनि खे ॾिनल अदायगियुनि जा तफ़सील तलब। FBR चेयरमैन आसिम अहमद ईंदड़ बजट के बेहतरीन करार ॾेई छॾियो। चवे तो ईंदड़ बजट में अवाम लाइ रिलीफ आहे। FBR ज़रीन मूजिब ईंदड़ बजट में विद होल्डिंग टैक्स के घटायो वियो आहे। नॉन फाइलर ते विद होल्डिंग टैक्स बरक़रार ऐं संदन डॉक्यूमेंटेशन जारी रहनि। सुप्रीम कोर्टन ऐं हाई कोर्टन के जजन के पगारनि ऐं अलाउंस में 10% वाध। डॉक्टर आरिफ अलवी वज़ीर आज़म की सिफारिश से जजन की पगारनि ऐं अलाउंस में वाध की मंजूरी ॾेई छॾी।
पधराई मूजिब सदर ममलिकत आइन जे आर्टिकल 205 तहत वज़ीर आज़म जी सलाह ते मंज़ूरी ॾिनी। नाले वारो मेज़बान ऐं PTI MNA आम लियाकत हुसैन लाडाणू करे वियो। आम लियाकत कराची वारे घर मां मौल हालत में मिलियो। आम लियाकत जी काल रात खां तबियत ख़राब हुई। खेसि दिलि में तकलीफ़ थी रही हुई। असां खेसि इस्पताल वञण जो चवंदा रहिया पर हुन ध्यानु न धरियो। आम लियाकत जे मुलाज़िमनि जो पुलिस खे बयान। पुलिस मूजिबि आम लियाकत जे मौत जा कारण मालूम करण लाइ पोस्टमार्टम करायो वेंदो। संदसि घर मां शाहिदियूं गॾु कयूं पई वञनि। आम लियाकत जे लाॾाणे क़ौमी असेंबली जो इजलास मुलतवी। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़ तरफ़ां ॾुख जो इज़हार। सामारे बरसां साले हथां भेण जो क़त्ल। ॻोठ फाज़िल मरी जे रहवासी यासीन बिरोही खे संदसि ई साले रबनवाज़ बिरोही गोलियूं हणी क़त्ल कयो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वरितो। जवाबदार खिसकी वञण में कामयाब। बख्शापुर में मुबैना तौर घरू अणबण तां मुड़स हथां ज़ाल क़त्ल। ॻोठ गुल मोहम्मद गोलो में जवाबदार राशिद गोलो पंहिंजे नौजवान ज़ाल जेवा गोलो खे घुटा ॾेई क़त्ल कयो। धीअ खे संदसि मुड़स नाहक क़त्ल कयो। खेसि गिरफ़्तार करे दर्दनाक अंजाम ताईं रसायो वञे। मक़तूला नारी जे वालिद जो मुतालबो। हैदराबाद जे मिर्ज़ापाड़े में पुरस्कार नमूने औरत फौत। वारसन पारां मौत आपघात करार। संदन चवण आहे त साइमा पठान घरेलू झेड़े दौरान घर जी छित तां टपो रही आपघात कयो। खेसि इस्पताल नियो पियो त हुन रस्ते में ई दमधणी हवाले कयो। उछड़ी भरिसां घर मां नारी जो लाश हथ। पुलिस जो चवण आहे त नारी जे भाउ खे भेण खे क़त्ल करण जो शक ज़ाहिर कयो। खैरपुर में गैस्ट्रो वबाई सूरत अख्तियार करे वई। 24 कलाकनि अंदर 19 ॿारड़ा इस्पताल दाख़िल। हफ़्ते अंदर गैस्ट्रो विघे इस्पताल आंदल ॿारनि जो अंग 364 खां बि टपी वियो। इस्पताल में बिस्तरनि जी खोट सबबि हिकु बिस्तरनि ते 2 खां 3 ॿार सुतल। मुतासिर ॿारनि जे वालिदिन जो सिहत काते खां नोटिस वठण जो मुतालबो। टंडो गुलाम हैदर भरिसां घर जी भित तिरण सबबि 2 ॿारड़ा फौत। फौती ॿारनि में 7 वरनि जी नीगरी मरियम लाशारी ऐं 4 वरनि जो अहमद लाशारी शामिल। फौती ॿारनि जे वालिदिन खे बेहोशी जा दौरा। घरनि में कोराम मतल। ऐं ओबावड़े भरिसां जानियनि सां हादसो। हिकु नीगर थड़े ते फौत। औरतनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी। फौती नीगर जी सुञाणप अरशद कोरी तौर थी। हादसे बाद शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील।